एज़ यू नो उते न फ़क़्ति साहित्य लिखण वारा आहिनि, पर ॿुधण ऐं पढ़ण वारा बि आहिनि। त उते हा, अॼु बि सिंधोलॉजी में या सिंधोलॉजी तोलाणी आहे। आर्ट्स कॉलेज में सिंधी पढ़ाई वञे थी। प्रोफेसर लोहाना, हरी दिलगीर ऐं दुखायल, दे आर नेशनली नोन। दुखायल खे त पद्म श्री अवॉर्ड बि मिलियो हो ऐं हूंदराज दुखायल नेशनल मूवमेंट में फ्रीडम स्ट्रगल में ॾाढो वॾो पार्ट वरितो हुयो। उन खां पोइ भूदान यज्ञ में विनोबा भावे सां कमु कयो ऐं हा, उनजी पोएट्री ॾाढी रोमांटिक आहे ऐं दिलगीर जी पोएट्री बि तमामु बढ़िया आहे, तमामु सुठी लॻंदी आहे मूंखे। पर आई वांट टू टॉक अबाउट कुझु फीमेल जेके असांजूं लेखिकाऊं या शाइर रहियूं आहिनि, उन्हनि जे मां कुझु हिकु ॿिनि ॼणनि जे ॿुधाईंदा कुझु? जेके वॾा नाला आहिनि उन्हनि में दादी इंदिरा वासवाणी, कला प्रकाश त हाणे बेसिकली शी वॉज फ्रॉम बॉम्बे, हा। पर हिते आया हुआ। ऐं उन खां सवाइ डॉक्टर निर्मला असनाणी आहे, हुन बि चङो लिखियो आहे। पोइ पुष्पा भंभाणीअ लिखियो आहे। रितू भाटिया त सुठी हिकिड़ी कलाकार बि आहे, फिल्मुनि में कमु कयो अथई, नाटक लिखंदी आहे। संगीता खिलवाणी आहे जेका मिसिस महेश खिलवाणी जी ज़ाल आहे। ऐं सीमा भंभाणी आहे। शेफाली वासवाणी प्रोफेसर वासवाणी जी धीउ आहे। हा, उहा इहे त टई वॾी फैमिली शी आहिनि प्रोफेसर। जर्नलिस्ट जी, हा, यू वर सेइंग समथिंग अबाउट शेफाली जर्नलिस्ट हुई, इंग्लिश जर्नलिस्ट हाणे बि न्यूज़पेपर्स में। आहे। शी इज़ अटैच्ड टू सम टीवी चैनल्स। अच्छा। ॿियो दादी तुलसी आनंदाणी जेका प्रिंसिपल हुआ, वीमी सदारंगाणी, इहे कुझु फीमेल्स आहिनि जिन जा नाला चङा अॻिते आहिनि। इन्हनि खां सवाइ जेके जेके नई टही आहे, नई टही न्यू जनरेशन, न्यू जनरेशन, अगेन सिंधी वर्ड टही। हा, टही उन्हनि में हिकु त आहे तेजवाणी अनीता। उन लिखियो अंग्रेजी में एक्चुअली हिकिड़ो किताबु लिखियो अथई। ऐं ॿी अंजलि चावला, हींअर दिल्ली रहंदी आहे शादी खां पोइ। पोइ विमी जी भेण आहे भारती सदारंगाणी। ऐं पोइ चंपा चेतनाणी आहे, गीता बिंदराणी जेका हींअर बॉम्बे हली वई आहे। उन खां सवाइ हर्षा मूलचंदाणी आहे जेका डभोई मां हिते आई आहे, आदिपुर आई आहे, माना गाना मां आई आहे। डभोई इज़ ए टाउनशिप नियर बाय बड़ौदा। It's not Dubai of United Arab Emirates. This is a small city in Gujarat, Daboi. डभोई उतां आई आहे हिते। ऐं ॿियो हिना आसवाणी आहे। हिना आसवाणी तेज काबिल जी ॾोहिटी आहे। हनी खिलवाणी आहे, नाउ शी इज़ MBBS डॉक्टर। महेश खिलवाणी जी धीउ आहे, उहा बि लिखंदी आहे, नाटक लिखंदी आहे। ॿियो मधु नाथाणी लिखंदी हुई पर हाणे उहे गुज़ारे विया आहिनि। ऐं कोमल दयालाणी सुठी हिकिड़ी आर्टिस्ट आहे, कलाकार आहे, नाटक बि कंदी आहे। ॿियो मुंहिंजी मीरवाणी त हिकिड़ी फिल्म ठाही आहे, कोमल कलियूं सिंधीअ में। अच्छा। हा। ऐं डॉक्टर निर्मला आसनाणी त कच्छ में हिकिड़ी स्कूल हूंदी हुई, ऐं ब्रिज भाषा पाठशाला, जिते अच्छा। कवि पैदा कया वेंदा हुआ, जिते पोइट्स ठाहिया वेंदा हुआ। ऐं ब्रिज भाषा भुज में आहे उहा पाठशाला हुई। उन ते हिन PhD कई आहे। उहा पाठशाला में हा, उन ते उनजी ॻोल्हा करे जेके 300 कवि त पैदा थिया आहिनि, ऐं उन्हनि सां मुलाक़ात कई, जेके जेके मिलिया उन्हनि खे, ऐं उन्हनि जे बारे में उन्हनि सां गॾिजी करे मुलाक़ातूं करे उनजो जेको लिटरेचर उहो वठी करे ऐं शी हैज़ डन PhD। उहा सिंधीअ में लिखंदी हुई डॉक्टर ॿिन्ही में लिखंदी आहे, सिंधी हिंदी ॿिन्हिनि में।